सवाल कयो आहे सैफुल्ला करमी। वो तो चहे था बिस्मिल्लाह बग़ैर वज़ू के लिख सकते हैं या नहीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाह या अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे क़ुरान जी हिक आयत जो जुज़ आहे। इन करे इन जूं चंद सूरतूं आहिनि। जेकॾहिं कंहिं शख़्स बग़ैर वज़ू जे पूरी आयत या आयत जो को जुज़ अहिड़े तरीक़े सां लिखियो आहे जो उन आयत खे हथु लॻे थो त उन सूरत में इहो नाजाइज़ आहे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फ़रमायो ला यमस्सुहु इल्लल मुतहरून, क़ुरान खे बग़ैर तहारत जे हथु न लॻायो। इन मां मालूम थियो त जेको शख़्स बग़ैर वज़ू जे आयत मुबारका लिखे थो या आयत खां घटि लिखे थो ऐं उन जा हथ आयत खे लॻनि था या आयत जे तर्जुमे खे लॻनि था त इहो नाजाइज़ आहे, मकरूह तहरीमी आहे। पर जेकॾहिं इन अंदाज़ में लिखे थो त उन जो हथु उन पेपर खे या उन अखरनि खे या उन जे तर्जुमे खे नथो लॻे त उन सूरत में इहो मकरूह तंज़ी आहे, यानी न लिखणु बहितर आहे। बहितर आहे त उन खां बचे, पर जेकॾहिं लिखियईं त बि जाइज़ आहे। जीअं अदुर्रुल मुख़्तार में आहे त वला तुकरहो किताबत क़ुरानिन वस्सहीफ़तो अविल लौहो अलल अर्द इंदसानी ख़िलाफ़ल मुहम्मदिन। पाण फ़रमाइनि था त जेकॾहिं क़ुरान जी ख़िताबत करे थो, क़ुरान खे लिखे थो हिन अंदाज़ में जो उहो जेको सहीफ़ो आहे, पेपर वग़ैरह आहे, उहो ज़मीन ते पियल आहे, उनखे हिन जो हथु नथो लॻे त पोइ इमाम अबू यूसुफ़ रहमतुल्लाह ताला वटि इहो मकरूह न आहे ऐं इमाम मुहम्मद रहमतुल्लाह ताला उनखे मकरूह करार ॾिए थो। अॻियां आहे त व यम्बगी ऐं युक़ाल इन वुदिअ अल सहीफ़ते मा यहूल बैनहा व बैन यदिही यूख़ज़ु बिक़ौल सानी व इल्ला बिक़ौल सालिसे। पाण इन ॿिन्ही कौलनि जी ततबीक़ ॾींदे फ़रमाइनि था त जेकॾहिं इन अंदाज़ में लिखियईं जो सहीफ़े खे हिन जो हथु नथो लॻे, उन जे हथ जे ऐं सहीफ़े जे विच में का शइ हाइल आहे त उन सूरत में इमाम अबू यूसुफ़ जो कौल वठिबो, यानी जाइज़ आहे। पर जेकॾहिं हथु पने सां लॻे थो त उन सूरत में इमाम मुहम्मद रहमतुल्लाह ताला जो कौल वठिबो। वल्लाहु आलम बिस्सवाब।